हमारे यार बार मरीज में जाया ना से बैठा है ना सड़िया सड़िया पहले नंबर मरीज के खड़ा सड़िया बस सड़िया डॉक्टर जी बा धक्को आयो आहे हथ में सफ़ा साह कोन्हे सूर ॾाढो आहे और ते बातों लोगे जी बेची सा करवा सा कर अरे डॉक्टर हथ में तकलीफ़ आहे पोइ हिते छा थो ॾिसी बाबा रगुं सवाल चलो है या सा तकलीफ न हो जाए सा कर ब्लड प्रेशर का मसला है घणा ही मसला है वो हाथ में सूर है हाथ में सूर आहे बिल्कुल आस्ते 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 ओ इते 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 सूर आहे ये कब तो इते आस्ते हाणे मुझे जोर इते कम करे तो थोड़ो हाणे दवाऊं लिखी तो दे हा लिखी ॾे ऐं पोइ उन में तोखे किरी आहे कहिड़ी किरी हुआ त वॾो गोश्त न खाइजे वॾो गोश्त न खावां न वाङण न खाइजे कोन खाईंसि ठीकु आहे ऐं मुर्गी देसी नंढड़ा चूज़ा ॾिसी उनजो गोश्त ऐं कचो छेलो उनजा गोश्त ऐं देसी अंडा उॿारे उहो ठीकु आहे ऐं हा इहे खाइजे ये खां फल फ्रूट में छा खां फ्रूट सभु ओके आहे फ्रूट सभु ओके हा आहे फ्रूट कुदरती मेवो आहे ये वठी ॾे मरीज़ तूं आहीं या मां आहियां हथ तुंहिंजो भगड़ा वठी वरी मां तोखे ॾियां न ऑर्डर त जल्दी कई वठी ॾे न मां किथां खाईंदुसि वठी मां मिसकीन ग़रीब माण्हू मुंहिंजी औकात कान्हे वठी ॾे सभु बाबा जे खाईंदे न तुंहिंजो सिहत आहे तयारु जल्दी थींदे न खाईंदे त मूंखे कहिड़ो फ़ाइदो अरे बाबा त डॉक्टर तूं ई न तूं जॾहिं ॿुधाई थो त ही न खा फिलाणी खा ही न खा फिलाणी शइ खा तूं वठी ॾे न मूंखे बाबा असां सभिनी खे वठी ॾियूं या तूं हिकिड़ो ई आहे केतिरा हज़ारे मरीज़ असां वटि डेली ईंदा आहिनि उनखे वठी ॾियूं या ॻाल्हि कंहिंखे वठी ॾियूं मां तोखे दवाऊं लिखी थो ॾियां दवाऊं वञी खा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधा हा ही जेके तव्हां दवाऊं लिखी था ॾियो 99% उहे दवाऊं था लिखी ॾियो जेके तव्हांखे कमीशन था ॾियनि छा मतिलबु तुंहिंजो छा मतिलबु भई ॿाहिरनि मुल्कनि जा दौरा हा वॾा वॾा फ्लैट वॾियूं वॾियूं गाॾियूं तव्हांखे ॾियनि था उन्हनि जूं दवाऊं था लिखी ॾियो तव्हां अरे तूं फिराती डॉक्टर ई मूंखे ॿुधा तमीज़ सां ॻाल्हाए असां दवाऊं था लिखी ॾियूं त इहो माना असां कंपनी बाबा असां लाज़मी ॻाल्हि दवाऊं हलाईंदासीं कंपनी वारा त असांखे फ़ाइदो त ॾींदा न अरे सुञाणा थियो तोखे ठग हुई तूं हे ॾिस मूंखे कुझु बि कोन्हे पोइ हिते छा लाइ आयो तूं ते नीला आयो हा जो तू डॉक्टर कोन्हे तू ठग हुई बाबा तू ये सामान